बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां खां गुज़ारिश आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो शुक्र अल्हम्दुलिल्लाह पढ़ो त मां वीडियो जो आगाज़ कयां। ज़िंदगी में अगरि तव्हांखे पंहिंजो रुतबो, पंहिंजी औकात जेको सच आहे, अगरि उहो ॾिसण था चाहियो त टिनि जॻहियुनि ते ज़रूरु वञो। तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त ज़िंदगी छा आहे, मौत छा आहे ऐं प्लस में असांजी औकात छा आहे। सभ खां पहिरियां तव्हां सुबुह जो तयारु थियो, नवां कपिड़ा पहिरियो, परफ्यूम लॻायो, महांगे खां महांगा चप्पल, बूट या सैंडल पायो, परफ्यूम लॻाए पंहिंजी गाॾी कढो ऐं सिधो कंहिं वॾी क़ब्रस्तान में वञो ऐं क़ब्रस्तान खे थोरो चकर लॻाए गौर सां ॾिसो। क़ब्रस्ताननि जे मथां लॻल तख़्ती ते बि ज़रूरु गौर कजो ऐं ॾिसो त हिन मिटीअ में केतिरा माण्हू ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू दफ़न आहिनि ऐं उन्हनि जो स्टेटस छा हुयो। सम्झ में ॻाल्हि अची वेंदी त उहे तव्हां खां वधीक हिकिड़ो रुतबो रखण वारा हुया, तव्हां खां वधीक सुठा कपिड़ा पाइण वारा हुया, वधीक परफ्यूम लॻाइण वारा हुया, महांगे खां महांगियूं ॿाहिरिनि शहरनि खां पंहिंजे लाइ बूट, चंपल या सैंडल वग़ैरह घुराइण वारा हुया। लग्ज़री गाॾियूं उन्हनि वटि हुयूं ऐं उन्हनि खे गौर सां ॾिसजो त अॼु उहे छा आहिनि। मिटीअ जे हेठां पाण मिटी थी चुका आहिनि, जिन जो को वजूद कोन्हे। उन्हनि जी सिर्फ़ु शनाख़्त आहे त क़ब्रस्तान ते लॻल हिकिड़ी तख़्ती, फ़लाणो ख़ान, फ़लाणी तारीख़ मरण वारी, फ़लाणो जनम जो ॾींहुं, कुझु बि न। तव्हांखे हिते ख़बर पइजी वेंदी। असां जेको पाण खे मख वेहण बि पाण ते गवारा न सम्झंदा आहियूं, कंहिं स्पीड वारे हवाए खे बि पाण सां बर्दाश्त न कंदा आहियूं, त असां छा आहियूं। ऐं हाणे तव्हां जॾहिं क़ब्रस्तान तां चकर लॻायो ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त तव्हां वरी शुक्र अल्हम्दुलिल्लाह पढ़ो जो तव्हां सलामत आहियो, तव्हां ख़ुशि आहियो, पंहिंजे पेरनि ते आहियो, तव्हां मिटी जे मथां आहियो, मिटी जे हेठां न आहियो। अलाह जा लख शुक्राना हमेशह पढ़ंदा कयो। ऐं ॿी जॻह जे बारे में तव्हांखे तफ़सील सां ॿुधायां थो त तव्हां सुबुह जो जॾहिं बि घर में उथंदा आहियो त पाणी बि पाण पी सघो था, वॉशरूम ॾे बि पाण वञो था। अगरि घर में केरु कोन्हे त पंहिंजे अलमारी मां पाण कपिड़ा कढी उन में अगठि विझी पाण तयारु थी सघो था, पंहिंजी गाॾी ॿाहिरि कढी सघो था, गेट खोले वरी बंदि बि करे सघो था। जेका तव्हांजी दिलि चवंदी मर्ज़ी आहे तव्हां उहे करे सघो था। पर ईअं करण खां पोइ तव्हां हिकिड़ो चकर हॉस्पिटल जो लॻाइजो। तव्हां खां वधीक माण्हू चंद घंटा, चंद ॾींहं पहिरियां अस्पताल अचण खां अॻु में उहे बि तव्हां वांगुरु हिकु सुठो स्टेटस रखंदा हुया, पाण उथंदा हुया, वेहंदा हुया, राति जी सर्दीअ जी परवाह कोन हुई ऐं राति जो 3 बजे 4 बजे निकिरी वेंदा हुआ त असां फ़लाणे बाईपास ते वञूं था, हल त चांहि पी अचूं, हल त कॉफ़ी पी अचूं, कुझु अंडो खाई अचूं, के फराटा खाई अचूं। ऐं अॼु वञी उन्हनि जो हशर ॾिसो त उन्हनि खे चमचनि ज़रिए दवा या जूस वग़ैरह ॿिया पीआरींदा। उन्हनि जे जिस्म में सत कोन्हे त उहो पाण उथी वॉशरूम ॾे वञी सघनि। चप्पल बि कंहिं ॿिए जे सहारे सां पाइणो थो पए, उथणो थो पए बि ॿिए जे सहारे सां, सुम्हणो थो पए बि बेड ते त ॿिए जे सहारे सां। त तव्हां हिते बि अलाह जो बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह पढ़ो त तव्हां सेहतमंद आहियो, तव्हां सभु कम पाण करे सघो था। त हिते तव्हां दिलि सां लख दफ़ा शुक्राना अदा कंदा कयो त तव्हां सभु कुझु पाण करे सघो था। अलाह जा लख एहसान। इंसान ॾाढो जज़्बाती आहे। मां तव्हांखे 3 मरहले में वठी थो हलां। इंसान एॾो जज़्बाती आहे, जॾहिं सिहत हूंदी अथसि, पैसो हूंदो आहे ऐं पंहिंजो पावर हूंदो आहे त इंसान का बि ॻाल्हि बर्दाश्त नाहे करे सघंदो। कंहिं थोरो ॻाल्हायो त उन ते चंबो, कंहिं थोरो ॻाल्हायो त उनखे गार, कंहिं थोरो ॻाल्हायो या थोरो उन ॾे कंहिं ॾे हिसाबु रहियो पियो त झेड़ो, क़तल। माना कंहिंजी ॻाल्हि खे बर्दाश्त नाहे करिणो। छो जो मूंखे सिहत आहे, मूं वटि 5 रुपया आहिनि, मूं वटि गाॾी आहे, मूं वटि बैलेंस आहे। अलाह जे मख़लूक जी ॻाल्हि बर्दाश्त नाहे करणी। न रिश्तनि जो सोचींदुमि, न दोस्ती जो सोचींदुमि, न इंसानियत जो सोच। कावड़ ऐं गुस्से ऐं ॾाढ मुर्सीअ जे बाबति तव्हां सां हिकिड़ो किसो थो ॿुधायां त तव्हां हिकिड़ो चकर जेल जो चकर बि लॻायो। तव्हांजो के बि दोस्त हुजो, उनजी मुलाक़ात ते वञो ऐं उते तव्हां क़ैदियुनि जो हशर ॾिसो त तव्हां खां वधीक सुठा माण्हू, पैसे जी पार्टी वारा माण्हू, क़ैदी जेके सुबुह जो हिकिड़ी ड्रेस मटाईंदा हुया, शाम जो ॿी ड्रेस,
सुबुह जो हिकिड़ी गाॾी ॿाहिरि कढंदा हुया त शाम जो ॿी गाॾी। दोस्तनि में पंहिंजो लय ठाहिणो आहे, कंहिं फैसलनि में वञणु, कंहिं दोस्तनि सां मिलणु, कंहिं शादी में वञणु, माना ईअं ठठ ठांगर सां वेंदा हुया। पर अॼु मजबूर थी जेल जी काल कोठरी में बंधन, सलाखुनि में हथ। अगरि को मुलाक़ात ते अचे थो त उन्हनि जा ॾकंदड़ हथ जो पंहिंजे बचिड़े खे चुमी बि नथा ॾेई सघनि। पैसो त आहे, सभु कुझु आहे, पर कानून जी गिरफ़्त ऐं अलाह जी पकड़ में फाथा पिया आहिनि। छो जो उन्हनि अलाह जी मख़लूक़ ते रहम न कयो, उन्हनि पंहिंजी जज़्बात ॾेखारी, उन्हनि माण्हुनि खे ॾेखारण जी कोशिशि कई त मूं जहिड़ो केर बि कोन्हे, मां कंहिंजी ॻाल्हि बर्दाश्त न आहियां कंदो। अलाह जी सख़्तु पकड़ थी वई, एॾा मजबूर जो उन्हनि खे पंहिंजा ख़ुदि माइट बि चवंदा आहिनि त हाणे तूं जेल में आहीं, तूं पंहिंजे घर में कोन्हे, ओताक हिते न हलाए, पंहिंजा ख़र्च घटि कर ऐं प्लस में कपिड़ा बि एतिरा न मटाए। पोइ मजबूर थी 7-7 ॾींहं उहे माण्हू साॻा कपिड़ा पाए, जॾहिं हाज़िरनि जा ॾींहं हूंदा आहिनि त हिकिड़े ॾींहुं कपिड़ा पाए अची हाज़िरी सां मुंहुं ॾेई वेंदा आहिनि। हीरनि जूं टोपियूं पाए, उहो सॼो माहौल जेको क़ैदी जो हूंदो आहे उहो क़ैदी ॼाणींदो आहे, ॿियो हुनजो अलाह ॼाणींदो आहे। जेके राति में सर्द रातिनि में पंहिंजा नरम नरम बिस्तरा छॾे करे फर्श ते सुता पिया आहिनि, त इहा आहे उन्हनि जी कावड़, उन्हनि जी अना। त तव्हां हिते बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो त तव्हां आज़ादु आहियो, सलाखुनि खां ॿाहिरि आहियो ऐं अलाह पाक जूं तव्हां सां खोड़ महिरबानियूं आहिनि ऐं अलाह पाक तव्हां ते महिरबान आहे। तव्हां जेका मां तव्हां सां कहाणी करे वियो आहियां त इहा का कहाणी कोन्हे, हीअ रियल हक़ीक़तूं आहिनि, पर असांजो ध्यानु एॾे कोन्हे त असां छा था कयूं। असांखे हर वक़्तु इहा शिकायत हूंदी आहे त असां वटि हीअ शइ कोन्हे, हीअ शइ कोन्हे, हीअ शइ कोन्हे। जे अगरि इहे शयूं कोन्हनि त तव्हां हज़ार बलाउनि खां बि बचा वेठा आहियो। तव्हां आज़ादु आहियो, तव्हां सिहतमंद आहियो, तव्हां मिटी खां ॿाहिरि आहियो, तव्हां पंहिंजे हथ सां हिलाल कमाए हिलाल खाई सघो था, तव्हां पर हक़ गज़ब कोन कयो आहे, तव्हां कंहिंखे चंबो कोन आयो आहे, तव्हां कंहिंजो क़त्लु कोन कयो आहे, तव्हां बीमार थी हॉस्पिटल न विया आहियो, त तव्हां अलाह जा लख शुक्राना अदा कयो जो तव्हां ते अलाह पाक महिरबान आहे। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह निगहबान।